अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। पीपल्स पार्टी पीडीएम जे समूरनि उहिदनि तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान करे छॾियो। पीडीएम जो शोकाज़ नोटिस रद्द। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पीपी ऐं एएनपी खां ग़ैर मशरूत माफ़ी वरिती वञे। माफ़ी वठण ताईं अॻिते वधण जा रस्ता महदूद आहिनि। पीपी ऐं एएनपी खां सवाइ पीडीएम कुझु बि न आहे। पीडीएम खे असां ठाहियो, असां ते केर बि फ़ैसिला नथो मणे सघे। असेंबलियुनि तां इस्तीफ़ाऊं आख़िरी ऑप्शन आहे। जंहिंखे पार्लियामेंट में इस्तीफ़ा ॾियणी आहे ॾेई छॾे। लॉन्ग मार्च मुलतवी करे हुकूमत खे फ़ाइदो पहुचाए वियो। सीईसी जे फ़ैसिलनि बाबति मीडिया खे ब्रीफिंग। मुल्क में शफ़ाफ़ आदमशुमारी जो मुतालबो। पीपल्स पार्टीअ वफ़ाक़ी हुकूमत खां IMF सां ठाह ख़तमु करण जो मुतालबो करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त IMF सां ठाह अवाम दुश्मन आहे। इन डील ज़रिए ग़रीब अवाम खे टारगेट कयो पियो वञे। पीपी हुकूमत जी मुआशी पॉलिसियुनि ते तनक़ीद कंदी रही आहे। स्टेट बैंक ऑर्डिनेंस खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कंदासीं। शेख रशीद सिंधियुनि बाबति गैर ज़िम्मेवारानो बयानु ॾिनो आहे। बयान ते खेसि माफ़ी वठणु घुरिजे। लाहौर हाई कोर्ट नेब खे मरियम नवाज़ खे गिरफ़्तार करण लाइ 10 ॾींहं अॻु अदालत खे आगाह करण जो हुकुम ॾेई छॾियो। मरियम नवाज़ जो चवणु आहे त नून लीग जी फतेह डस्का जी फतेह न आहे। वॾी तब्दीली जो नतीजो आहे। नून लीग रियासती मशीनरी ऐं जारी हुकूमत जो मुक़ाबिलो कयो। नेब इमरान ख़ान जे चवण ते इंतकामी कार्रवाई करे थो। नेब सियासी इंजीनियरिंग जो इदारो आहे। नून लीग जे ख़िलाफ़ ॾींहं राति प्रोपेगेंडा कई पई वञे। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। वायरस वधीक 58 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंगु वधी 15,501 ताईं पहुतो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 4,584 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंगु वधी 7,02,605 ताईं पहुतो। कोरोना टेस्ट हकारी अचण जी शरह 10% खां मथे रही। मुल्क अंदरि कोरोना SOPs ते अमल घटि थी रहियो आहे। रुगो 50% माण्हू SOPs ते अमल करे रहिया आहिनि। अक्सर हंधनि ते मास्क जो इस्तेमालु 5% खां बि घटि आहे, जेका गणतीअ जी ॻाल्हि आहे। मरीज़नि जो अंगु ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। सिहत बाबति वज़ीर आज़म जे ख़ासि सलाहकार डॉक्टर फैसल जी मीडिया खे ब्रीफिंग। समुंड पार पाकिस्तानियुनि जी मुल्क सां मोहबत ऐं वाबस्तगी बेमिसाल आहे। कोरोना वबा बावजूदि लाॻीतो 10 महीननि ताईं पर डे में रहंदड़ पाकिस्तानियुनि $2 अरब ताईं रक़म मोकिली रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। नाणे जा ज़ख़ीरा मार्च में $2 अरब 70 करोड़ रहिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो बयानु। स्टेट बैंक जे गवर्नर रज़ा बाक़िर चयो आहे त कोरोना जी टीं लहर में माण्हू ख़ौफ़ जो शिकार आहिनि, पर असां मज़बूत मुआशी इंडिकेटर्स सां दाख़िल थी रहिया आहियूं। हलंदड़ साल मार्च नाणे जे ज़ख़ीरनि जो काथो $2 अरब 70 करोड़ रहियो। पर डे में रहंदड़ पाकिस्तानियुनि लाॻीतो 10 महीननि में $2 अरब मोकिलिया। गुज़िरियल मार्च जे भेट में हलंदड़ साल मार्च जे नाणे जे ज़ख़ीरनि में 43% वधीक आहे। इंसानी हक़नि जो अलमबरदार ऐं सीनियर साफ़ी IA रहमान 90 वरनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। मरहूम जे घर भातियुनि जो चवणु आहे त IA रहमान शुगर ऐं ब्लड प्रेशर जे मर्ज़ में मुब्तला हो। IA रहमान पंहिंजे कलम सां इंसानी हक़नि सूदो ॿियनि मामलनि ते घणो कुझु लिखियो। कंहिं बि माउ जे पुट खे हिमत न आहे जो सिंधियुनि जा क़ौमी सुञाणप कार्ड जारी न करण जो फ़ैसिलो करे। वफ़ाक़ जहिड़नि क़दमनि ऐं बयान सां नफ़रतूं वधंदियूं। शेख रशीद के बयान ते सिंधी क़ौम खां माफ़ी वठणु घुरिजे। सूबाई वज़ीर इस्माइल हक़ जो बयानु।
सखर जे एहतसाब अदालत में आमदनी खां वधीक असासा रेफरेंस केस जी ॿुधणी। पीपी अॻवान खुर्शीद शाह खे अस्पताल में एम्बुलेंस ज़रिए अदालत पहुंचायो वियो। जवाबदार अवैस कादिर शाह फ़रक शाह भी अदालत में पेश थिया। खुर्शीद शाह जो चवणु आहे त अवाम पीपल्स पार्टी सां गॾु आहे, साबित करे ॾेखारींदुसि त पीपल्स पार्टी खां वधीक कंहिं बि कमु नाहे कयो। शोकाज़ नोटिस मुलाज़िम खे ॾिनो वेंदो आहे, पार्टी खे नाहे ॾिनो वेंदो। घोड़ाबारी भरिसां गेल मोरी वटि ख़ुश्क बिरादरी जे बिंदुरनि में झेड़ो। हिकु ॼणो क़तल, गोलियूं लॻण सबबि गुलाम रसूल ख़ुश्क मारिजी वियो। इलाइक़े में ॾहका धिरनि में छिकताण बरक़रार। नारो भरिसां नई पुल सोराह में 4 घरनि खे बाहि लॻी पई। हिकु मासूम निंगरी सड़ी ज़ख़्मी। घरनि में पियल अलव तलव सड़ी रख थी वियो। पीर जो ॻोठु लॻोठ मोर जबर शेख में बाहि लॻण सबबि 2 पर्यटन जा घर सड़ी विया। बाहि मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल। सरहदी वारनि खे वार जी अपील। दौदापुर वेझो जलबाणी ऐं कटोर बिरादरी में खूनी तकरार तां 8 ॼणनि जे मारिजण वारो मामिलो। कटोर बिरादरी पारां जलबाणी धुर जे अण सुञातल ऐं 2 अणॼातल माण्हुनि मथां केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। ऐं शिकारपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उड़ी वबाई सूरत इख्तियार करे वरिती। ॻोठु सोराब काके पोटर में उड़ी विगे वधीक हिकु ॿाड़ी फोत थी वई। ज़िले अंदरि उड़ी विगे फोती ॿारनि जो अंग 5 थी वियो।